अञा नंढी आहियां न तंहिंमें सम्झी मच्छी पकड़ियां मुंहिंजी जजो टाइम थी वियो आहे पहिरीं केटी बंद में वेठल हुईसि पोइ वरी केटी बंद त हिते आई आहियां तंहिंमें हिते बि मूंखे 40 साल थी विया मूंखे चूंड था त तूं न अच दरिया ते तूं दरिया ते अचे थी त तूं हाणे तुंहिंजी ॼमर वॾी थी वई आहे पर मूंखे वरी ईअं सुकून घर वटि नथो अचे घर वटि सुकून मूंखे नथो अचे मुंहिंजो धंधो थियल आहे त आउं वरी अचां थी त आउं सम्झी 2 पैसा ॿाहिरां कढां थी ॾिसी विया पहिरीं घर खे ॿाहिरां पई मारी हा घर खे ॿाहिरां कोठी मिलिया धंधो थी विया पाणी कारो थी वियो गंदो पाणी आहे वरी जल्दी महिनत करणी पई पहिरीं घटि महिनत ते की मां वरी ॿिया कम ॾिस तव्हां जहाज़ अचे पियो न पोइ वरी थोरो कंढी खे वेझो थींदी पोइ जॾहिं वरी जहाज़ वटां वेंदो हुनजी लेर वटां वेंदी न पोइ वरी प्रस्पो थी वेंदी पोइ वरी जॾहिं जहाज़ वटां वेंदो लेर घटी वेंदी न पोइ वरी अचां थी घोड़ो वञी पोइ अचां थी ये बीमारी लग गई एक गुर्दा हमारा ख़त्म हो गया फैल हो गया आज हम कमज़ोर हुए तो वो फन उसने उठाया अब वो मछली पकड़ने का काम वो आने जाने का काम बार वाला दरिया वाला वो कर रहे थे पहले हम घर वाले थे वो घर वाली आज इस दौर में हम घर वाली है वो घर वाला है वो मत नहीं वो थवारा मत तो कोटा की अल्लाह तो करे अल्लाह मत करे तो मेहनत करें